वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बानुअ खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। महिरबानी करे तूं या विच में अड़ी सड़ी न हणजाए त घुमाया हिन मेलो। बाबा सारंग सुठो छोकिरो आहे, पंहिंजे घर जो छोकिरो आहे। ये लफ़्ज़ ना छोकरी बानुअ जे कन ते पिया, असुल छिती थी पवंदी। न तोखे घर में छॾींदी, न मूंखे ॾंडो हूंदुसि उभो असां ते। कहिड़ी ॻाल्हि तूं करी? सूबेदार साहब मूंखे थोरो ॿुधाए, एसपी छा थो चवणु चाहे? मूं ते सख़्ती करण सां छा मुराद आहे? एसपी साहब हुकुम ॾेई वियो आहे त मां तव्हां सां उहो सुलूक कयां जेको आम चोर सां कबो आहे। न इज्जत न आहे। शेरोज़ खान शेर आहे। ये शेर पिंजरनि में बंदि न हूंदा। इहो सभु छा मुराद पियो कराए? हू पुलिस खे इहो चवे त शेरोज़ खान ते शक न आहे त एसपी ज़ोरी पंहिंजे तरफ़ां त माण्हू कोन ॿधंदो न। ऐं तव्हां बि शाह मुराद खे पंहिंजे तरफ़ां दड़को ॾियो त अहिड़ियूं हरकतूं न करे। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।